ठुल्ह जी तारीख़ में पहिरियों भेरो कारहं जे इल्ज़ाम हेठि आयल मुतासिर नारी समेत औरतुनि कारहं इल्ज़ाम जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलू मूजिबि ठुल्ह जे तारीख़ में पहिरियों भेरो कबीलाई ज़िले जे कबाबाद में कारहं जे इल्ज़ाम हेठि आयल नारीअ पारां कारहं जे कूड़े इल्ज़ाम ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे। ठुल्ह जे सदुराबाद मुहल्ले जी रहवासण नारी मसमात सायरा ख़ातून पंहिंजे अमर सोनारी ख़ातून समेत ॿियनि औरतुनि रुख़साना सुबहाना साइका ऐं सफ़िया समेत रहबर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते मीडिया आॾो दाहींदे मुतासिर नारी सायरा ख़ातून ॿुधायो आहे त संदसि मुड़ुसु मोहम्मद अयूब कुंडराणी पंहिंजे भाइरनि सां गॾिजी मथसि कारहं जो कूड़ो इल्ज़ाम लॻाए निज़ामुद्दीन कुंडराणीअ खां 12 लख रुपया एवज़ो वरितो आहे, जंहिं बाद मूंखे घरां कढी छॾियो। ज़ाल मुड़ुस मुंहिंजी खीर पियाक ॿाड़ी ज़ोहरा खे पिणु अगवा करे खणी वियो आहे। हुन जो चवणु हो त बोड़ा बिरादरीअ जे सरदार सदाम हुसैन ख़ान बोड़ो ऐं कुंडराणी बिरादरीअ जे चीफ मुक़दम राजा ख़ान कुंडराणी फ़ैसिलो कंदे संदसि एवज़ो 12 लख मुक़ररु कयो, जेका रक़म हुन जे मुड़ुस वरिती आहे। हुन मुतालबो कयो आहे त इंसाफ़ करे खीर पियाक ॿाड़ी मुंहिंजे हवाले कई वञे।